शहदादकोट में जारी बरसात पोरत जो घर उजाड़े छॾियो। कखा ऐं घर जी छत किरण सबबि मां ऐं धी दॿिजी फौत, ॿिया घर भाती मौजदाने तौरु महफ़ूज़। शहर जे कालो फ़क़ीर मकान ऐं बगो रोड जे विच वारी घिटीअ में पोरियत जीप ड्राइवर तालिब मक्सी जे कखा ऐं घर जी छत बरसात सबबि किरी पई, जंहिंजे नतीजे में छत हेठां अची दॿिजी संदसि घरवारी मरियम ऐं 6 वरनि जी न्याणी सुमेरा फौत थी वई। जॾहिं त गॾु सुतल ॿिया घर भाती 16 वरनि जो बाबर, 8 वरनि जो बिलावल, 10 वरनि जो गुल, असद, ज़मीरा मां सां गॾु सुतल 1.5 वरनि जी शुमाइला मौजदाने तौरु महफ़ूज़ रहिया। होॾा वाक़े बाद पाड़े वारनि छत हेठां आयल माण्हुनि खे ॿाहिरि कढी अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां मां ऐं धीउ जे फौत थियण जी तस्दीक कई वई। ॿिए पासे वाक़े बाद पाड़े में ॾुख जी फिज़ा पखिड़ियल आहे। 3 बजे मां उथी नाड़ा छोड़ करे अंदरि आए में इहो जॻह जो खड़को थियो, जॻह अची किरियो, जंहिंमें असां 6 माण्हू, मुंहिंजा ॿार हुया, 2 ज़ाल मुड़ुस हुयासीं, सभु दॿिजी वियासीं अंदरि। पोइ पाड़े वारनि अची साथ ॾिनो, कढियो। मुंहिंजो घरवारी बि गुज़ारे वियो मरियम नाले सां, धीउ मुंहिंजो सुमेरा नाले सां, उहो बि गुज़ारे वियो। असां बि ज़ख़्मी थी वियासीं। पोइ असांखे पाड़े वारनि कढियो। मज़दूरी कंदो आहियां शहदादकोट शहर में। रड़ियूं हिन पहुची सा पाड़े वारनि सभु हिन वठ सठ करे खुटरो, जंहिंमें 2 फौत थी आहे, बाक़ी वीचारा ज़ख़्मी हालत में खणी अस्पताल वियासीं ने। तव्हां से त जॻह किरियल हुई, सभु वीचारा माण्हू हेठि अंदरि दॿिजी वियल आहे। महिनत करे पाण ई वीचारनि खे कढियो आहे, कयो आहे। सरकारी अमलदार हिन महिल ताईं कंहिं बि राब्तो न कयो आहे, कोई बि हिते न पहुतो आहे अञा ताईं। होश न आहे।